بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। إذا وقعت الواقعة ليس لوقعتها كاذبة जॾहिं क़यामत ईंदी जो उन जे अचण में को बि कूड़ न आहे। خافضة رافعة इहा ख़ुदा जे दुश्मननि खे ज़लील कंदड़ ऐं अल्लाह जे प्यारनि खे बुलंद कंदड़ आहे। إذا رجت الأرض رجا وبست الجبال بسا जंहिं वक़्तु ज़मीन में सख़्त ज़िलज़िलो ईंदो ऐं जबल ज़रा ज़रा थी वेंदा فكانت هباء منبثا पोइ इहे पखिड़ियल किरणा थी पवंदा وكنتم أزواجا ثلاثة ऐं उन वक़्तु तव्हां यानी इंसान टे क़िस्म हूंदा। فأصحاب الميمنة ما أصحاب الميمنة पोइ साॼे तरफ़ वारा उहे साॼे तरफ़ वारा कहिड़ा हूंदा وأصحاب المشأمة ما أصحاب المشأمة ऐं खाॿे तरफ़ वारा उहे खाॿे तरफ़ वारा कहिड़ा हूंदा। والسابقون السابقون ऐं अॻराई कंदड़ नेकी जे कमनि में अॻराई कंदड़ आहिनि। أولئك المقربون في جنات النعيم उहे ई मुक़रब बंदा आहिनि जेके जन्नतुन नईम में आहिनि। ثلة من الأولين وقليل من الآخرين अहिड़ा नेकोकार पहिरियनि मां घणा आहिनि ऐं पोयनि मां थोरा आहिनि। على سرر موضونة متكئين عليها متقابلين जेके सोन जी तारुनि सां तयारु थियल तख़्तनि यानी सोफ़ा सेटनि ते टेकूं हणी हिक ॿिए जे साम्हूं वेहंदड़ हूंदा। يطوف عليهم ولدان مخلدون بأكواب وأباريق وكأس من معين उन्हनि जे चौधारी हमेशह जवान रहंदड़ छोकिरा ख़िदमतगार हूंदा जेके उन्हनि खे प्याला ऐं मगा ऐं हमेशह वहंदड़ शराब जा जाम पेश कंदा। لا يصدعون عنها ولا ينزفون उन जे पीअण सां न खेनि मथे में सूर पवंदो ऐं न संदन अकुल घटि थींदो। وفاكهة مما يتخيرون ऐं उन्हनि खे उहे मेवा मिलंदा जेके पाण पसंदि कंदा। ولحم طير مما يشتهون ऐं पखियुनि जो गोश्त मिलंदो जेको खेनि वणंदो। وحور عين كأمثال اللؤلؤ المكنون ऐं वॾनि अखियुनि वारियूं हूरूं हूंदियूं जेके हिफ़ाज़त में रखियल मोतियुनि जहिड़ियूं हूंदियूं। جزاء بما كانوا يعملون इहा संदन नेक अमलनि जी जज़ा हूंदी। لا يسمعون فيها لغوا ولا تأثيما इहे बिश्त में अजायूं ॻाल्हियूं ऐं कूड़ न ॿुधंदा إلا قيلا سلاما سلاما फ़क़ति उते सलाम ऐं सलाम चवंदा। وأصحاب اليمين ما أصحاب اليمين ऐं साॼे तरफ़ वारा इंसान उहे साॼे तरफ़ वारा कहिड़ा हूंदा। في سدر مخضود وطلح منضود وظل ممدود وماء مسكوب وفاكهة كثيرة उहे बिश्त जे बिना कंडनि वारनि बेरनि में ऐं केलनि जे छुगनि में हूंदा ऐं हमेशह वारनि सायनि में ऐं हमेशह वहंदड़ पाणी में ऐं घणनि मेवनि में हूंदा لا مقطوعة ولا ممنوعة जेके न ख़तम थींदा ऐं न ममनू हूंदा وفرش مرفوعة ऐं आला क़िस्म जे विछाणनि में। إنا أنشأناهن إنشاء बेशक असां इन्हनि औरतुनि खे नए सिर पैदा कयो فجعلناهن أبكارا عربا أترابا لأصحاب اليمين पोइ उन्हनि खे दोशीदह बनायो जेके पंहिंजे घर वारनि खे वणंदड़ हिक जहिड़ियूं साॼे तरफ़ वारनि लाइ हूंदियूं। ثلة من الأولين وثلة من الآخرين पहिरियनि मां हिकु जमायत ऐं पोयनि मां हिकु जमायत हूंदी। وأصحاب الشمال ما أصحاب الشمال ऐं खाॿे तरफ़ वारा कहिड़ा हूंदा। في سموم وحميم وظل من يحموم لا بارد ولا كريم उहे दोज़ख जी गरम हवा ऐं
टहकियल पाणीअ में ऐं बरदड़ दोहे जे पाछनि में हूंदा जेके न थधा हूंदा ऐं न फरत बख़्शींदड़ إنهم كانوا قبل ذلك مترفين बेशक उहे इन खां अॻु दुनिया में फरतुनि में हुआ وكانوا يصرون على الحنث العظيم ऐं उहे हमेशह दुनिया में कूड़ा कथा खणंदा हुआ त मोल माण्हू ज़िंदा न थींदा وكانوا يقولون أإذا متنا وكنا ترابا وعظاما أإنا لمبعوثون ऐं उहे चवंदा हुआ छा असीं मरदासीं ऐं मिटी हॾा थींदासीं छा असीं यकीनन ॿिए दफ़े उथियारिया वेंदासीं أوآباؤنا الأولون या असांजा पहिरियां अबा ॾाॾा बि उथारिया वेंदा قل إن الأولين والآخرين لمجموعون إلى ميقات يوم معلوم रसूल अरबी तव्हां मके वारनि खे चओ बेशक पहिरियां ऐं पोयां यकीनन क़यामत जे वक़्तु जमा थींदड़ आहिनि ثم إنكم أيها الضالون المكذبون उन खां पोइ बेशक तव्हां ए गुमराह ऐं कूड़ा لآكلون من شجر من زقوم यकीनन थूअर जा वण खाईंदा فمالئون منها البطون पोइ उन खां पंहिंजा पेट भरींदा فشاربون عليه من الحميم पोइ उन जे मथां टहकियल पाणी पींदा فشاربون شرب الهيم पोइ टहकियल पाणी ईअं पींदा जीअं कि उञायल उठ पाणी पींदो आहे هذا نزلهم يوم الدين हीअ क़यामत जे ॾींहुं संदन महिमानी आहे نحن خلقناكم فلولا تصدقون असां तव्हांखे तख़लीक़ कयो पोइ तव्हां सच छो था मञो أفرأيتم ما تمنون छा पोइ तव्हां ॿुधायो था त तव्हां सरमाए हयात खे उछलायो था أأنتم تخلقونه أم نحن الخالقون छा तव्हां उन मां इंसान ख़लक़ियो था या असीं ख़ालिक़ आहियूं نحن قدرنا بينكم الموت وما نحن بمسبوقين असां तव्हांजे विच में मौत जो वक़्तु मुक़ररु कयो ऐं असांखे को आजिज़ कंदड़ न आहे على أن نبدل أمثالكم وننشئكم فيما لا تعلمون उन ई ते त तव्हां जहिड़ा ॿिया इंसान तब्दील करियूं ऐं तव्हांखे अहिड़ी सूरतुनि में तब्दील करियूं जो तव्हां पाण बि न ॼाणो ولقد علمتم النشأة الأولى فلولا تذكرون ऐं बेशक तहक़ीक़ तव्हांखे पहिरीं दफ़ो ज़िंदह थियणु मालूम आहे पोइ छो था नसीहत हासिल करियो أفرأيتم ما تحرثون छा पोइ तव्हां ॿुधायो था त तव्हां जेकी ॿिज पोखियो था أأنتم تزرعونه أم نحن الزارعون छा तव्हां उनखे फुटायो था या असीं फुटाईंदड़ आहियूं لو نشاء لجعلناه حطاما فظلتم تفكهون जेकर असीं घुरूं त उनखे सुकाए चूरो चूरो करियूं पोइ तव्हां तजुब में पवंदा إنا لمغرمون بل نحن محرومون त बेशक असां ते चटी पइजी वई बल्कि असीं महरूम रहियासीं أفرأيتم الماء الذي تشربون छा पोइ तव्हां ॿुधाईंदा त जेको पाणी तव्हां पियो था أأنتم أنزلتموه من المزن أم نحن المنزلون छा तव्हां उनखे ककर मां नाज़िल करियो था या असीं नाज़िल कंदड़ आहियूं لو نشاء جعلناه أجاجا فلولا تشكرون जेकर असीं घुरूं त उनखे खारो करे छॾियूं पोइ तव्हां छो नथा शुक्र करियो أفرأيتم النار التي تورون छा पोइ तव्हां ॿुधाईंदा त जेका बाहि तव्हां रोशन कयो था أأنتم أنشأتم شجرتها أم نحن المنشئون छा तव्हां हुनजो वण पैदा करियो था या असीं पैदा कंदड़ आहियूं نحن جعلناها تذكرة ومتاعا للمقوين असां उनखे जहन्नम जी बाहि जी यादगिरी बनायो ऐं मुसाफ़िरनि लाइ फ़ाइदेमंद बनायो فسبح باسم ربك العظيم पोइ रसूल अरबी तव्हां पंहिंजे अज़ीम रब जे नाले सां
तस्बीह पढ़ो। فلا أقسم بمواقع النجوم وإنه لقسم لو تعلمون عظيم पोइ मूंखे कसम आहे उन्हनि जायुनि जो जिते तारा गुरूब थियनि था ऐं बेशक इहो यकीनन अज़ीम कसम आहे जेकॾहिं तव्हां सम्झो था। إنه لقرآن كريم في كتاب مكنون لا يمسه إلا المطهرون बेशक इहो क़ुरान करीम आहे जेको लोहे महफूज़ में आहे नथा हथ लाइनि उनखे मगर पाकाई कंदड़ تنزيل من رب العالمين नाज़िल कयल आहे रब्बुल आलमीन जे तरफ़ां। أفبهذا الحديث أنتم مدهنون छा पोइ तव्हां क़ुरान करीम खे कूड़ो कंदड़ आहियो وتجعلون رزقكم أنكم تكذبون ऐं तव्हां पंहिंजे लाइ क़ुरान करीम मां उहो हिसो रखो था त बेशक तव्हां ई उनखे कूड़ो सम्झो था। فلولا إذا بلغت الحلقوم وأنتم حينئذ تنظرون पोइ उहो कीअं थींदो जंहिं वक़्तु साह निड़ी ताईं पहुतल हूंदो ऐं तव्हां उन वक़्तु उन क़रीबुल मौत खे ॾिसी रहिया हूंदा। ونحن أقرب إليه منكم ولكن لا تبصرون ऐं असीं उनखे तव्हां खां वधीक वेझा आहियूं पर तव्हां नथा ॾिसी सघो। فلولا إن كنتم غير مدينين ترجعونها إن كنتم صادقين पोइ उहो कीअं थींदो जेकॾहिं तव्हां खां हिसाब किताब थींदड़ न हुजे हा त पोइ छो उन रूह खे बदन में मोटाए वियो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। فأما إن كان من المقربين فروح وريحان وجنة نعيم पर पोइ जेकॾहिं उहो फोत थियल माण्हू मुक़रर कंदनि मां आहे पोइ उन लाइ राहत ऐं गुल आहिनि ऐं जन्नत नईम आहे। وأما إن كان من أصحاب اليمين فسلام لك من أصحاب اليمين ऐं पर जेकॾहिं उहो साॼे तरफ़ वारनि मां आहे पोइ रसूल अरबी तव्हां ते साॼे तरफ़ वारनि जे तरफ़ां सलाम आहे। وأما إن كان من المكذبين الضالين فنزل من حميم وتصلية جحيم ऐं पर जेकॾहिं उहो कूड़नि दुकान मां आहे पोइ संदसि महिमानी गरम पाणी सां आहे ऐं दोज़ख में दाख़िल थियण आहे। إن هذا لهو حق اليقين बेशक हीअ ई हक़ ऐं यकीनी ॻाल्हि आहे। فسبح باسم ربك العظيم पोइ तव्हां हे रसूल अरबी पंहिंजे अज़ीम रब जे पाक नाले सां उनजी तस्बीह पढ़ो।